नाज़रीन, बोज़दार वॾा भरिसां दुबे जे हायर सेकेंडरी स्कूल में लाइब्रेरी जो इफ़्तिताह कयो वियो। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे ज़मीर अंसारी। बोज़दार वॾा भरिसां दुबईअ जे हायर सेकेंडरी स्कूल में काइदियंस फोरम पारां लाइब्रेरी जो क़याम आंदो वियो, जंहिंजो इफ़्तिताह DO एजुकेशन खैबर फैज़ अली जिस्काणी कयो। उन मौक़े ते मुक़ररीन आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल दुबी यूनियन काउंसिल सबर तालीम में असां हिकिड़ी तालीमी कॉन्फ्रेंस मुनक़िद कईसीं। उन में असां वाइदो कयोसीं हिन ॻोठ इलाइक़े जे माण्हुनि सां असां तव्हांजे लाइ लाइब्रेरी ऐं रिसोर्स सेंटर क़ाइमु कंदासीं। ऐं अॼु उहो असां काइदियन सिंध फोरम जे दोस्तनि हिन ॻोठ में लाइब्रेरी इस्टेब्लिश कई आहे, जंहिंमें असां फर्नीचर बि ॾिनो आहे, सोलर सिस्टम बि ॾिनो आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेके हिकिड़ो नओं ट्रेंड असां इहो कयो आहे त असांजा जेके काइदियंस जा जेके किताब हुया, जेके हाणे उते पढ़जनि कोन पिया था, यूज़ नथा थियनि, उहे सभिनी काइदियन दोस्तनि पंहिंजा किताब हिन लाइब्रेरी लाइ डोनेट कया आहिनि। सो पहिरें मरहले में 1500 किताबनि सां गॾु लाइब्रेरी इस्टेब्लिश कई आहे ऐं इनशा ताला हिन खे अॻिते एक्सपेंड कंदासीं ऐं इन फ्यूचर हिन खे डिजिटल लाइब्रेरी में बि कन्वर्ट कंदासीं। लाइब्रेरी आहे जेका फ्लोरिश थींदी, हितां जी पूरी पसगिरदाई खे जेको आहे हितां इल्म जी हिकिड़ी लाट ॿरंदी ऐं उन लाट मां जेको आहे ऊंदह इनशाला ख़तमु थी वेंदी। हितां जा माण्हू इन ई लाइब्रेरी मां फ़ाइदो वठंदा। हितां जेको आहे डॉक्टर बि थींदा, CSS ऑफिसर बि थींदा, सिविल सोसाइटी जा सुठा नुमाइंदा बि थींदा, सहाफ़ी हज़रात बि थींदा। असां हिन हिकिड़ी कोशिशि कईसीं त हिन दुबी स्कूल में लाइब्रेरी इस्टेब्लिश कयूं ऐं असांजो हिकिड़ो इहो ख़्वाबु हुयो, अॼु असांजो उहो इनशाला ख़्वाबु पूरो थी वियो। तव्हां ॾिसो था माशाल्लाह हिते जदीद बुक्स असां रखिया आहिनि ऐं हीउ सॼो जेके कुर्सियुनि वारो बहितरीनु सिस्टम कयो आहे। हिन लाइब्रेरी खे सेटअप करण में असांखे काफ़ी मुश्किलातूं बि आयूं। मैसेज जे ज़रिए इहा तवक़ कयूं था ऐं ॻोठ वारनि खे हिन मैसेज जे ज़रिए कन्वे बि कयूं था त महिरबानी करे पंहिंजा ॿार पढ़ायो ऐं हिन लाइब्रेरी जो तहफ़ुज़ बि कयो ऐं हिन लाइब्रेरी में पंहिंजा ॿार आणियो बि सही ऐं पढ़ो बि सही। कंहिं बि इलाइक़े में या बैकवर्ड वारे इलाइक़े में हिकु स्कूल खोलण जो मतिलबु हूंदो आहे हिकु जेल खानो बंदि करणु, ऐं हिकु स्कूल खे आबाद करण जे लाइ लाइब्रेरी जेतिरो वॾो प्लेटफॉर्म ॿियो को बि न आहे। लाइब्रेरी हिकु रिसोर्स सेंटर बि आहे, किताबखानो बि आहे ऐं इन खां अलावा प्रोडक्शन जो ईअं खणी चइजे त माना जनरेशन जो कारखानो बि जीअं चइजनि त कारखानो बि आहे। हितां ई साइंटिस्ट पैदा थींदा आहिनि इन्हनि ई लाइब्रेरियुनि मां। दुबईअ जहिड़े पोइते पियल इलाइक़नि में लाइब्रेरी जो क़याम कंहिं नेमत खां घटि कोन्हे। कैमरामैन शाहिद जाफ़रीअ सां गॾु ज़मीर अंसारी, आवाज़ TV न्यूज़, बोज़दार।